जन्नती जन्नत में वेंदा, हूरूं बि मिलंदन, महलात मिलंदियूं, हौज़े कौसर मिलंदो, सलसबील मिलंदो, कई चश्मा मिलंदा, कई हिकमत मिलंदियूं। ए जन्नत में छुटा हूंदा, मथा मेवा था लड़कंदा, इरादो कंदा अंब अचे त वात में पाणे ईंदो, सूफ़ अचे त पाणे ईंदो, सोचींदा त दोस्त सां मिलां त तख्त पाणे खणी हलंदो, इरादो कंदा वेंदा कमु थींदो वेंदो। सभई नेमतूं मिली बसींदियूं। रब चवंदा ॿी का नेमत खपेव? चवंदासीं घर ॾेई छॾियासीं, कहिड़ी बुखा जॾी घुरूं? हमें तो अञा ॿी नेमत कहिड़ी मुंहिंजा मौला करीम, हमें तो चऊं मां पर पंहिंजे मूंखां परदो परे थो कयां, मुंहिंजो दीदार कयो। हदीस पाक में ईंदो आहे लतरबुन्न रब्बकुम यौमल क़ियामह कमा तरउनल बदर कमर लैलतल बदर। साईं हमेशा ईअं रब जो दीदार कंदो जे चोरीअ जो चंड नज़र ईंदो आहे। परे थी वेंदा जॾहिं जन्नत वारनि जी ख़ुदा जे जमाल ते नज़र पवंदी त चवंदा मौला जन्नत न खपे, रुॻी पंहिंजो दीदार कराईंदो। अहिड़ो त लज़त वारो दीदार, अहिड़ो त लुत्फ़ ऐं मज़ो आहे। हज़रत मूसा जो ॻाल्हाइण ॿुधो, मालिक साईं अरनी अनज़ुर इलैक, क़ुरान करीम जे लफ़्ज़ ते गौर कयो। अरनी पंहिंजो पाण मूंखे ॾेखार, अनज़ुर इलैक त मां तोॾे निहारियां, नज़र कयां त तूं रब कीअं। अब अजीब सां ॻाल्हायो, ॻाल्हाए ॾिठो विच ते परदो आहे, जिब्रील जो वास्तो न, डायरेक्ट ॻाल्हाइण थो हले, पर दीदार न। मौला पंहिंजो दीदार कर। ख़ुदा फरमाए लन तरानी, मोली साल मौजूद आहिनि, अरबी ग्रामर जे लिहाज़ सां, नहवी कानून जे लिहाज़ सां लन तरानी वाहिद मुज़क्कर मुखातब जी नफ़ी आहे। मूसा अलैहिस्सलाम तूं मूंखे ॾिसी न सघंदी, शाबाश तूं ॾिसी छा कजो, तूं माना का ज़ात आहे जेका मूंखे ॾिसंदी। अलाह ईअं कोन लई यारानी अहदन, केरु कोन ॾिसी सघंदो। लन तरानी हरगिज़ तूं मूंखे ॾिसी न सघंदी। पर नबीअ जो राज़ जॾहिं ख़ुदा चयो त कोन ॾिसी सघंदो, मां ॾिसी सघे थो ॻाल्हायो, तॾहिं ॻाल्हायो ख़ाली कजो। जॾहिं ख़ुदा चए थो त ॾिसी न सघंदी त वरी पोइ ॿी अटकल जी ज़रूरत कहिड़ी, तजवीज़ जी ज़रूरत कहिड़ी? रब समझ ॾिसी कोन सघंदे, पर हरू भरू तुंहिंजो राज़ आहे। ईअं मां सुको जवाबु ॾेई छॾियां, मथां दिलि में ॾुख थी पवई। वलाकिन इंज़ुर इलल जबल फ़इन इस्तक़र्र मकानहु फसौफ़ तरानी। ओ मुंहिंजा कलीम जबल ॾे निगाह कर, मां जबल ते पंहिंजी तजली थो सचां। पोइ जे जबल पंहिंजे जाइ ते बीही वियो त तूं बि ॾिसी सघंदे, पर जे हेॾो जबल ई जली वञे त पोइ तूं निगाह सां लही वञ। मौला ॻाल्हि मंज़ूर आहे, सम्झा थो त ॾिसी कोन सघंदुसि। ये तो माना है किसा सकता नहीं ताबे जमाल, रुख से पर्दे को हटा गे मेरी तकदीर है। वाकई मञा थो आई बेनाल ॻाल्हि तुंहिंजी सची आहे, पर क़िस्मत खे तो आज़माया। अल्लाह फरमाए थो फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कम वखर्र मूसा सइक़ा। अल्लाह ताला जबल ते तजल्ली सची आहे, टुकड़ा टुकड़ा थी वियो आहे। हज़रत मूसा नबी साईं बेहोश थी किरी पियो आहे, होश में आयो। ख़ुदा सां देख बस ॾिसी तुब तो तुब कयो, क़ुरान करीम जा लफ़्ज़ आहिनि, तुब तो मोला तुब, पर इहो मसर ॿुधा ॾिसंदो केरु? मूंखे जो तो चए त तूं कोन ॾिसी सघंदी, उहा कहिड़ी ज़ात आहे जेका तोखे ॾिसंदी? तस्वीरुल बयान थो लिखे, ईअं ग़ैबी पटी ॿाहिरि निकिती आहे, जे फड़ी हूंदी आहे तस्वीर ॿाहिरि निकिती आहे, उन ते लिखे था त मूसा अरबी बात लिखियल हुई, जंहिंजो तर्जुमे ते शायर कयो। और मूसा नबी न तेरी आंख देखे और न चश्मे अंबिया देखे, न तुंहिंजी अख न ॿियनि नबीअनि जूं अखियूं, न तेरी आंख देखे और न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ए मूसा निगाहे मुस्तफा देखे। न तेरी आंख देखे और न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ए मूसा निगाहे मुस्तफा देखे। आओ जिब्रील कदम लिखे चुमे छो छा कया बा तॾहिं ॻाल्हाए छा खे? अब उन शइ जो वक़्तु आहे
जेका मुस्तफा जे जिस्म खे लगे, उन्हें मिट्टी जो वक्त जैसे मोहम्मदी कदम लगन, उन्हें शे जो वक्त जेका मुस्तफा जे जिस्म सां लगे। कबशा नाले एक सहाबियानिया हुजूर जे घर में मेहमान, रात जो मुझे महबूबन करीमन उन्हें घर में खली पानी जी टंगल, उन्हें खलीअ जो मुंह खोले, उन्हें मां पानी पीतो सन, वरी मुंह खे बदी था छॾीन। बीबी साहब ॾिठो वेठे उथी आ, कैंची खणी आई आ, उहो जेको टम मुस्तफा जे चपन खे लॻो हो उनखे पाण खां कतरे थी पई ऐं टम रखे सुठो थी करे सुबुह जो मदीने पाक में ॻाल्हि हलाए थी छॾे। अदी को बीमार हुजे त मूं वटि खणी अचिजो, मां छा थी करे को बि बीमार अचे उहो चपन मां उहो चम पाणी में धोई पियारे त बीमारी ख़तम थियो वञे। हाँ मुस्तफा जा लब, अल्लाह अल्लाह, मुस्तफा जे पैर जी तरी जिब्रील खे नसीब थी थी। चुमदे के रस्तो करे, है ये मेराज की शब, ऐ मेरे सरवर जागो, आया जिब्रील है लेने को पैगंबर जागो। महबूब जिब्रील वठण आयो आहे, गुलाम वठण आयो आहे, किबला सुजाब मुंतज़र दीद का है आज खुदा बंदे जहां। अरे सही दुनिया था खुद खुदा तुझे दीदार जो इंतजार तो करे। इंतजार हिकिड़ो हूंदो आहे मुहताज जो, खुदा मुहताज जो इंतजार न कंदो। हिकिड़ो हूंदो आहे प्यार जो, खुदा पंहिंजे महबूब जे प्यार में। हाँ न त सुबुह जो मथां सांडरिया घुर फूकिजी वञी मुला शेख पे कहीं खुदा इंतजार कंदो था। अरे खुदा इत्यादि जो इंतजार खां पाओ, पर पंहिंजे महबूब सां प्यार रखे तो प्यार मना कोन्हे, प्यार मना कोन्हे, मोहब्बत मना कोन्हे, कुर्ब मना कोन्हे। छा रस्तो के जिब्रील छाते चयो, मुंतज़र दीद का है आज खुदा बंदे जहां, चल के देखे लाओ उसे रूए मुनव्वर जागो। वो बेदार थी, अॼु अच्छी इंतजार में हन। हबीब सुजाब था जिब्रील छाए के बिरासी मथे नज़र फरमायो, हिकु न पंज न हज़ार न लखे करोड़े मलाइकतो मुस्तफा जे दीदार जा मुंतज़िर आहिनि। साईं उथनि था पिया, उम्मे हानी जे घर मां तयार था थियनि, बैतुल्लाह में आया सफ़ा जबल ते पहुता। बुराक जो बख़्त जेको फिराक में रहंदो हो उन ते मुंहिंजो सजन सहार थो थिए। दुरूद हूंदा हुआ मुस्तफा ते। सय्यदना मौलाना मोहम्मद वाला आलिही व सहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लम व सल्लि अलैहि बुलंद आवाज़ सब इसको नबी करीम जी ज़ात दा बरकत बुराक दे सार संगेला सफ़ा जबल ते पहचान बख्तर ने पहाड़ जा कैमरा इस्माइल जी अम्मा हजरत बीबी हाजरा पे मथा हले, कैमरा जन्नती बुराक बीठो आ, कैमरा मुझे सुनो हबीब मोहम्मद रबी सारी संजरा मथो वजे बीठो। हाणे बुराक करे ते जिब्रील ने हारे त पोइ ते हटे पियो। अबा तोखे ते छिक लगे त मां बि हज़रत पीर साहब जी ज़ियारत कयां, मूंखे ॿिए खे ऐं मौलाना अब्दुल करीम साहब ॿिए खे विवाह कयो। हाणे ते वठण ॿार खां अब साईं वेठो आ मस्जिद में महफिल पई हले, यारी शरीफ जो जलसो आ, हली ज़ात करे ऐं न करे त कावड़े ईंदे ई आ न। ॻाल्हाए त सही न यार, चई छा खेतिरो पे सताई हाणे वरी न जिब्रील मीनास हमें तो अला तस्तही या बुरा ओ बुराक हया नथो चई कंहिंखां थो पोइ ते हटी त बुराक बि होशियार न थी जैसो जिब्रील नाराज़ फकीर खे पिनण जो मौक़ो मिलंदो आहे, सुवाल करण जो टाइम आहे। अॼु महबूब जी आसमान जे प्यारी आहे, सखावत जो दरिया जारी आहे। साहिबा सखावत जो दरिया जारी आहे। मुजरी ज़ईफ़ मोहम्मद अरबी जी सवारी आहे, मुंहिंजे लाइ ईद ऐं बहारी आहे। तॾहिं त मां पंहिंजे साईं खां सुवाल कयां, हबीबनि खे पेश पंहिंजो ॿुझो हाल कयां। मां ज़ईफ़ आहियां, मोहम्मद जे सदके हासिल कमाल कयां। साईं ॻाल्हि हा
एक अर्ज़ा महबूब जरा ता गुंबद खिदरामा सना एक न पंजन हज़ारे मलाक तुझे दरबार ते बुराक है ना खबर ना उन्हें दी तुझो करो ख्याल थी पवे अज अंजाम कर जे हिस्से मुंह ते सवार तो थी जे पंहिंजे रोज़े पाक मां निकिरंदे तभी मुंह ते ही सवार थी। साईं अल्लाह या रसूल अल्लाह साईं वाह तो साजन नारो अहिड़ो हणो जो शहर वॼे शैतान भॼे पर अवां खे रंदो पई निंड खॼे। हाँ बा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बुराक सां वाह तो था फरमाई हाणे सवाल छाजे लाइ जो वेझो अचनि था पिया त आओ महबूब जी ज़ात पा धका था अखियुनि में पाणी अची वियो जिब्रील हैरान या रसूल अल्लाह मां काॾे वञा या बुराक थो टहे या वरी तुंहिंजे अखियुनि मां पाणी थो वहे। साईं कहिड़ो राज़ आहे जिब्रील अॼु मां त बुराक ते सवार थी हलां जॾहिं क़यामत मैदान थींदो ज़मीन टामे जी थींदी बात यादगी ने मैदान बताइए समय तो दाभोए पेरे मुंह साभोए मथा सजनी लिंग लटाऊं धूड़ में बीठे ॾिठा तूं ॾींहं दुनिया में लू थी लोच लतीफ़ चए ओ मुस्लमान एॾो त गाफ़िल बनियो आहे मशहद मैदान श्री क़ब्र क़यामत जी सख्ती विसी गई थकावट जी सख्ती यादि कान थई मुंहिंजे वाहिद कहार जे दरबार जी जवाबदारी यादि कर मस्जिद थी वेरान नमाज़ पढ़ न बाबा दिल साफ नमाज़ माफ हल पुट केर पुॼे नथो ॾिसे क़ुरान करीम खे नथो ॾिसे सूरे मोहम्मद नबी जे फरमान खे नथो ॾिसे करबला जे शहीद जाम का हिन खे यादगिरी कान्हे का अलाह किथां आसमान खां नथो आहे दिल साफ नमाज़ माफ अल्लाह अब भेटाई से खां पोइ त किबरा नमाज़ छा आहे बाबा सोना लती फरमाए तो मूंखे मूं पिरियन में बधी विधो बार में उभाई चवनि त मतां पाण पुसाई दरिया जे विच में लाहे छोलियुनि जे हवाले करे पाणी जी आग मौज बि थी आहे हाणे भला ख़बरदार कपिड़ा न पुसाइजा अकुल कमु कंदो ॻाल्हायो दरिया में हमें तो मूंखे मूं पिरियन में बधी विधो बार में उभाई चवनि त मतां पाण पुसाई वरी पाण थो रसरे त कीअं बचा थींदो हमें तो प्रीत रखो पंजनि सां प्रीहई कर बहाल इन्हीअ गोरी ॻाल्हि तुंहिंजो पांदो पसंदो की न की पंज नमाज़ूं पढ़ 30 रोज़ा रख इंशाअल्लाह ताला जेके ग़लतियूं सभु रब माफ़ करे फिटियो कंदी एतिरो मुस्लमान दीन खां परे आहे नऊज़ बिल्लाह नमाज़ वारो ॾिसंदो नाराज़ थींदो मस्जिद ॾिसंदो मुंहुं फेराईंदो अब शैतान ॿुधो अथव पक कॾहिं ॻाल्हायो हा या न अलाह हिमत न वाक़िफ़ हुजोसि हू त थी मशहूर चुटियल हरामी आहे चुटियल छा चवंदा अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पनाह थो वठां अल्लाह सां शैतान तरियल खां शैतान अरे हाणे जाॻाईसि सदके वञा जाग हा पोइ छा चवंदासीं ॾेढ त मेल खां मोली विया पर तकीर मुगी कलाक कई हा अखियूं अहिड़ियूं साबू टीर रब से वॾी हयाती रे चोथे आसमान देर पिया कनि खाओ बेदार नबी करीम जी ज़ात बाबरकात जा उम्मती आओ इबरत पिरायो शैतान खे छॾे वेंदो आहे तरियल पर सोची सही गौर कई त तरियो छो हज़रत आदम जे अॻियां सजदो ताज़ीम जो न कई कंहिंजे अॻियां अबा हज़रत आदम को खुदा हो जा मखलूक खालिक न हो अरे देखो मखलूक जे अॻियां
सजदो न करे वो लानती बंजी तर्जी थो वञे जेको ख़ुदि ख़ालिक खे सजदो न कंदो तुंहिंजो छा हाल थींदो। और बेनिमाज़ी अखियूं बत होशियार थी अल्लाह जे निमाज़ जो ख्याल रख, रोज़े जो ख्याल रख, मुहम्मदी शरीयती पाबंदी कर। बुराइनि में एतिरो काहे न पम त मुंहिंजो दातार ॾमेजी न पओ। बेनियाज़ बेपरवाह रहमत बि बेपायाना त ख़ुदा जो ॾमड़ी कहर बि हॾनि खे ॾकाईंदड़। दुरूद मुस्तफ़ा ते फरमाया बड़ी पेश कर सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व आलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी शौक़ मोहब्बत तो सख्त थींदो। किताब लिखंदा त हिकिड़े माण्हू जी हिक नेकी खुटंदी अल्लाह फरमाईंदो इज़हबू बिअब्दी इला नार गेलियोसि जहन्नम जे ॿाहिरां। छो मौला एतिरो जल्द न कर, हिक नेकी वॾी ॻाल्हि कने का। बाबो हिते आयल आहे, अमर हिते मौजूद आहे, भार हिते, दोस्त मिट माइट खोड़ आया आहिनि। रुपयो रुपयो किना तॾहिं हिक न पैसा करे ॾींदो आहे। हिते हिक हिक नेकी वॾो गंज थी ईंदा। ख़ुदा वञा दुनिया जो ख़्याल हिते न कर। ही ख़बर थी कहिड़ो ॾिहाड़ो आहे जिते मां पंहिंजे बचनि खां बेज़ार, पीउ पंहिंजे पुटनि खां बेज़ार, भाउ भाउ खां बेज़ार, सभिनी जे दरनि ते धिका खाईंदो। का नेकी कान मिलंदी। दिलि में सोचींदो ॿिया थोरे कुर्बे मोहबत वारा भाउ भाउ पिया छॾ डीजल मां ऐं बाबो साईं मौजूद आहे, उन्हनि खां का नेकी वठी थो अचां। पीउ त बाबा हिक नेकी खुटी आहे। दुनिया में मुंहिंजे लाइ उजागा कंदो आहे, दुनिया में मुंहिंजे लाइ कर्ज़ खणंदो आहे, दुनिया में मुंहिंजे लाइ रिश्वत खाईंदो आहे, दुनिया में मुंहिंजे लाइ ब्याज लखनि जा लख कटे कंदो आहे। मरी आहे त पाई बि कान खई, उहे लखनि जा लख मुंहिंजे लाइ फिटो करे आई। ओ बाबा दुनिया में केतिरा सूर पी कई, हिते हिक नेकी खुटी पिया ॾे त पंहिंजी जान वञी छॾां। हिक नेकी रोई ॾींदो अब्बा काओ कमायो में मोती मुंह न बणजिया सीहे जो सैयद करे ओ वखर विहायो में आओच तो आयो में अॼु सोदो सराफन सां। पुट मां पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करियासि ग़फ़लत में, बुराइनि में, गुनाहनि में। मूं वटि का नेकी आहे कान का, तो वटि कुझु न कुझु आहिनि। उहे दुनिया वारा थोरा लाहे ए नेकियूं मूंखे ॾे त मां जन्नत में न, तूं वञी जहन्नम में सड़। ॻाल्हायो केरु हा वरी ईंदो मां वटि, मां उजागा कंदी गिरद में कपिड़ा भरजन धोंदी हुई। राति जो फिटाइण वारी मां महिरबानी करे हिक नेकी ॾे त मुंहिंजी जान जहन्नम खां छुटे। रोंदी जहिड़ो कारो कपिड़ो तहिड़ी कारी मां, हिकिड़ो पंध परदेस जो ॿियो समर न कयुनि साण। हाणे पिटाइण वेठी पान जो पंध न झल में मोहम्मद जो। पुट मूं वटि छा आहे जो मां तोखे ॾियां? उहो क़यामत जो मैदान जंहिंखे विसारे वेठो आहे। क़ुरान कयो सख़्तियूं बयान कयूं आहिनि, दहशत बयान कई आहे, हैबत बयान कई आहे। मुंहिंजा सॼण अखियुनि खे उजागरी महिनत कर ऐं पंहिंजी आख़िरत मोचारी बना। साईं फरमाईंदा जिबरील ओ मेराज वारी राति में बुराक बीठो आहे। जिबरील अॼु मां त बुराक ते सवार थियां। जॾहिं क़यामत जो मैदान थींदो, ज़मीन टाइमे जी थींदी, सॼी धरती गरम थी वेंदी, सॼो मथां अचे बीहंदो। मुंहिंजा उम्मती जो क़बर मूंसां छा ते सवार थींदा? कहिड़ी यादगिरी आहे? तो वग़ैरह यादगिरी कई आहे? हा सुबुह जो उथंदे त वाह वधियो त कोन्हे त गलती ॾियासि। हा दाढ़ीअ वारो ॾिठई ॼण जमाल घोटु जुलावर ते हई। अलाह त एॾी नफ़रत आहे मुस्लमान खे। नफ़रत जंहिं शइ खां करी थो न उन ते सोच त या कंहिंजी सुन्नत आहे। जे इन ते नफ़रत थो करी त पोइ कलमे खां हथ धोइणा पवंदई। अरे जैसे कलमो पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन महबूब जे सुन्नत ते टोक करण वारो मोमिन न रहंदो। एॾो बेदीन न थी, एतिरो गाफ़िल न थी
उम्मती मुझे अल्लाह सभिनी खां ढोआ बेनियाज़ा हबीब फरमात जिब्रीला मुझे उम्मत के क़यामत में सवारी मिले जैसी तई सवारी जो अंजाम न थींदो तैसी मां भी सवार न थींदो। आयो जिब्रील मुझे महबूब के बुधा रब के तो मुंह तुझे उम्मत के हमेशा सवार रखो कीअं सलात मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मारा आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि वरी बुलंदा दुरूद तफसील समझायो पंहिंजे हबीब खे हबीब इंसान पैदा मनीअ जे पुड़े मां थींदो आहे तुंहिंजो उम्मती मनीअ जे कतरे मां थो पैदा थिए मां जे पेट में मनीअ जो कतरो आयो त मां जो पेट हिन जे लाइ सवारी आहे अब हो या न 6 महीना 8 महीना 10 महीना जेसी ताईं मां जे पेट में त मां जो पेट सवारी आहे उतां ई निकिरे थो जीजल मां जे झोलीअ जी सवारी अब हो न पर ख़ुदा के मां जो कदर करी न शादी करण खां पोइ धिके के बारे में ॾेई छॾिजांसि मां छा कयां मजबूर आहियां न गा छॾी नथो सघां नऊज़ बिल्लाह। हाउ मुस्लमान अल्लाह ताला जे हबीब करीम फरमायो त जंहिंजे मथां अबो अम्मा राज़ी तंहिंजे मथां ख़ुदा राज़ी साईं फरमाए था जेको पंहिंजे माउ पीउ जे मुंहं ॾे शफ़क़त ऐं मुहबत सां निहारे थो उन खे हज ऐं उमिरे जो सवाब असां बि पुछे थो कि भला साईं ही त सस्ती ॻाल्हि आहे जेकॾहिं को 100 दफ़ा निहारे हमेशा जे 100 दफ़ा निहारे त ख़ुदा वटि कमी कान्हे का 100 हज ऐं 100 उमिरे जो सवाब पर तूं निहारी छो ॻाल्हि पे थिए मुंहिंजा साईं ख़ुदा सम्झा पंहिंजे हबीब खे मां जे पेट मां निकिरे थो तुंहिंजो उम्मती त उनजी जीगल मां जी झोली सवारी आहे वॾो त पीउ जे कुल्हे ते सवार आहे अञा वॾो त जीप कार ठॻो अब हाउ या न खणी हली पूरी लेजी गेली देते हाउ मरे तो त कांधे कुल्हे ते सवारा मुस्तफा कने हर जाए ते सवारा कब्र मां उथंदो त तुंहिंजे उम्मती जो तुंहिंजे सदके बेड़ो ई पार आमीन। हाणे मुंहिंजो सुनो बुराक ते सवार थो थिए बुराक छा आहे बर्क खां निकितल आहे बिजली करंट जे तेज़ पहुचाईंदी आहे ईअं बुराक तेज़ आहे हदीस में ईंदो आहे जिते पई निगाह पवे उते पे विख रखे काटे विख जिते पे निगाह पवे कान यदा हासरहु इंद मुंतहा बसरही जिते निगाह पई खुटे उते जो पैर रखे पर मजेदार ॻाल्हि इमाम सुयूती आंदो आहे त बुराक जेको मथां थो लॻे जबलनि जे मथां थो लॻे त के जबल नंढा के जबल वॾा अल्लाह फरमाए थो जो बुराक कुदरत को ज़ाहिर फरमाए तोखे सिधो थी हलियो मां अहिड़े तरीक़े सां न हल जो मुंहिंजे महबूब खे हेठि मथे जाऊं भई अब हिकिड़ो दड़ो हुजे उन ते तूं उठ खे घोड़े खे सवार कंदे त हुनजी गिटी बचे थी तूं पोइ हटंदे हाउ या न अब भला जे लाही आहे त हेठि जहिड़ी ज़मीन हूंदी सारीअ जो उहो अंदाज़ थींदो त तोखे बि उन लाह ते या अॻिते छो पवंदो या पोइ ते छा पवंदो हाउ या न अल्लाह सां त बुराक मुंहिंजे हबीब सां इहो मामिलो न थिए तुंहिंजूं ॼंघूं घटि वधि थी थियूं वञनि जबल अॻियां थो अचे अॻियां थो अचे त अॻियां पेर छोटा थी वञनि पोयूं ॼंघूं वॾियूं थी वञनि ऐं अॻिते तूं हलियो वञ जे हेठां ई थी अचे त अॻियां पेर वॾा थी वञनि पोयां ॼंघूं छोटियूं थी वञनि तुंहिंजूं ॼंघूं घटि वधि थींदियूं रहनि मुस्तफा हेठि मथे न थिए सिधो पियो हले हाणे बुराक एॾो तेज़ उन ते मुंहिंजो हबीब सवार मके खां निकिता आहिनि हमेशा हलंदे हलंदे जिब्रील अर्ज़ कयो इंज़िल फसल लही निमाज़ पढ़ बस बैतुल मुक़द्दस ते पहुचंदासीं कम थी वेंदो पर ॿुधो सलाम पर मुस्तफा सल्लल्लाहु मौलाना मोहम्मद मारा आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक वसल्लम अलैहि वरी बुलंदा दुरूद जिब्रील आंसू करीम दिल फसल लही निमाज़ पर साईं ते निमाज़ पढ़ी आहे पुछंदा जिब्रील ही कहिड़ो मक़ाम साईं मदीने तैयबा जी बस्ती आहे हुजूर जे मेराज किथां जो मके खां ॻाल्हायो किथां बा साईं मदीने पाक जी बस्ती आहे जिते अचा वारी तो मोहम्मद रज़ जी हस्ती आहे अब हाउ न हाणे मदीने में छा रंग लॻो ॾिस हली
अल्लाह अल्लाह मदीनों से मदीनो अल्लाह करे चल मोहब्बत आन के हमेशा नसीब मोहम्मद का मदीना ही जहां में एक बस्ती है। अजीब मंजरा मदीने पाक जो पर अखिन अल्लाह अंधन लान ज़ाहिर जानदा और बात न जा मोहम्मद का मदीना ही जहां में एक बस्ती है जहां दिल राते मौला तेरी रहमत बरसती है। मदीने शरीफ जो मंजर बयान का ताकुल हैरान साइयों ते नमाज पढ़िया वरी अगतेला जिब्रील हस्तो करके बुलाते इन जिल फसल लही नमाज वरी नमाज पढ़ी थे जिब्रील था से तूर थी ला जबल वरी अगतेला से हाने वरी नमाज जिब्रील करी जा कि भला हजरत ईसा जे जमाना जी जा वीदे मरत बेकबर मूसा वह हय्युन काइमुन युसल्ली फी कब्रिही साईं समझता मां मूसा जे मज़ार कान गयो हजरत मूसा जे कब्र क्यों गयो हां निहारा त जीरो साहिबा जीरो बीठो कब्र में नमाज वेठो पई हां इने ते थोड़ो गौर करे बुधो सलात और मुस्तफा सल्लल्लाहु सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक अलैहि हदीस जे लफ्ज़ ते गौर कयो कई मसला था साबित है मरत बे कब्र मूसा मां मूसा जे कब्र खां लंघ अब हजरत मूसा जी कब्र ढक कर उनकी खुलिया लगा लो कब्र खां जो लंघुम त हो हय्युन इहो जीरो साहिबा हजरत मूसा जे हयात हुजण जो शाहिद मोहम्मद अरबी हजरत मूसा जिंदा कब्र में जे मूसा अलैहिस्सलाम जिंदा तो मोहम्मद अरबी जिंदा आहे या न आओ जे हू जिंदा सही बेतरीके औला जिंदा पर याद रखो मुस्तफा जिंदा न हुजे तो दुनिया ही न हुजे छो मुस्तफा कायनात जी हयातिया कायनात जो असुल अब आई बणा निहारियो इन जी पार सुकण जे मथे तारियूं सायूं रहंदियूं न रहंदियूं मुस्तफा असुल कायनात जो हयाती जंहिंखे जो कुछ मिली आहे मोहम्मद अरबी जे ज़रिए मिली आहे मुस्तफा जिंदा न हुजे त दुनिया ही न थी तॾहिं जो आला हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत रहमतुल्लाह अलैहि बयान फरमाए तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह महबूब खुदा जो कसम आता तू जिंदा है साहिबा तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले आका अखिन खां लिकल आई ज़ाहिर में तो नजर कोन सोची पर आही जरो छाइबा हमें तो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले देखे जेका रोशनी मिली आ नूर मिलियो आ फैज मिलियो आ सर तो महबूब जे दरबार में मिलियो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरे दिल को भी चमकाओ चमकाने वाले आशिक हमें तो मुझे डर है आका मुझे साथ ले लो के रास्ते में है जा बजा थाने वाले आका साईं सकरात जो थानो मगियो अब आओ या न कब्र जो थानो मगियो पुलसरात जो थानो मगियो मीज़ान वारो थानो मगियो महबूबा जा बजा कुदरती गिरफ्त जा मरकज़ है मुझे डर है आका मुझे साथ ले लो के रास्ते में है जा बजा थाने वाले बर्वाश हमें तो मदीने के खित्ते खुदा तुझको रखे
गरीबों यतीमों को ठहराने वाले। बड़ी को अजीब मसला तो बयान करे, दुरूद पर अर्ज का दुरूद से सय्यदना मौलाना मोहम्मद माला आलिही व सहाबिही व अहले बैतिही व बारिक वसल्लम अलैहि बड़ी बुलंदा आवाज़ दुरूद से। अदब निहार आशिक जो अदब निहार मैं तो हराम करके मान लो न चो तना पर दिल शां भायो बिन वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाह अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। जरान रब वटन के रिज़्क़ छो मिले केर जरान शहीद गायो केर शहीदन जो टियों नंबर कुरान बयान कयो आहे। कौन बराबा कुरान मैं तो वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाई वस्सालिहीन वहसन उलाइक रफीका। जेको भी शख्स इताअत कंदो अल्लाह अल्लाह जे रसूल जी उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंजे मथां अल्लाह जी नेमत आहे। उहे केर आहिनि? मिनन नबिय्यीन नबी ॻाल्हायो केर बा वस्सिद्दीकीन ऐं सिद्दीक वश्शुहदा ऐं शहीद। ही शहीद जो कौन नंबर बयान थियो टियों। जॾहिं टे नंबर वारा जरा आहिनि त ॿिए नंबर वारा जरा हूंदा या न? ॿिए नंबर वारा जरा आहिनि त पहिरें नंबर वारा जरा हूंदा या न? शहीद ज़िंदान त सिद्दीक अॻ में ज़िंदान, सिद्दीक ज़िंदान त नबी अॻ में ज़िंदान। अरे जब नबी ज़िंदान त नबी जो नबी मोहम्मद अरबी बि तरीक़े औला ज़िंदा अहिड़ो ज़िंदा जंहिंजी ज़िंदगी में को शक शुबो आहे ई कोन। अल्लाह अहिड़ो ज़िंदा नबी दम दस्तगीर अहिड़ो ज़िंदा नबी हज़रत सईद बिन मुसय्यब ताबई हमें तो यजीद पलीद जो दौर मदीने तैयबा ते हमलो थियो आहे। 3 ॾींहं मदीने जे हरम में बांग न थी। हां गानिया बा 3 ॾींहं आए तो ज़ुल्म थियो आहे। मदीने में हज़ारे औरतुनि जूं इज़तूं लुटियूं। यतीम ॿार उन्हनि जे घुर खां बाण खां वठी भितियुनि ते रखियो, उन्हनि जे छातियुनि में लोही किला ठोकिया। औरतुनि जा कन कटे जेवर खणा, नक कटे जेवर खणा, इचिन में बेइज़तियूं दुखियूं ताजियूं कयूं वयूं। हज़ारे तरह जा ज़ुल्म सितम था अचनि। 3 ॾींहं मदीने पाक जे हरम में बांग न थी। यज़ीद पलीद जो दौर आहे। ही वरी उन जा मदाही पैदा थिया अथव। अमीरुल मोमिनीन हो नऊज़ बिल्लाह यज़ीद जे बारे तारीख़ तोखे सोच कान थी हू बि तोखे क़ुरान था पढ़नि इन ॻाल्हि ते ज़ोर थी। ओ मुंहिंजा मुस्लमान बा यज़ीदी दौर एतिरो ख़राब दौर। हज़रत सईद फरमाए थो मां महबूबनि जे हरम में अंदरि वेठल आहियां, डप खां ॿाहिरि निकिरां कोन। रात जो निमाज़ जे टाइम जी ख़बर कान पवे, ग़लती थी त निमाज़ पढ़ां पर कीअं पढ़ां। हमें तो आयत तो अचतो मुंहिंजे महबूब जे मज़ार खां बांग जो आवाज़ आयो। छा आवाज़ आयो? बांग जो आवाज़ आयो। बांग खां बाद तकबीर जो आवाज़ आयो। हाँ उन बांग ते ऐं उन तकबीर ते मां निमाज़ छो पढ़ां? अब जेरा बांग चवंदा आहिनि मोल तॾहिं ॻाल्हायो। ऐं ॿियो मसालो सम्झो, बांग तॾहिं ॾींदी आहे जॾहिं जमायत हूंदी आहे। अकेलो बांग ॾिबी? बांग तॾहिं थींदी जॾहिं जमायत हूंदी। साहिब चओ त रोज़े अतार में जमायत आहे, हबीब किबरिया इमाम आहे, सिद्दीक़ ऐं फारूक जमायती आहे। बांग बि अचे थी पई, तकबीर बि लॻे थी पई। साहिब चओ मुस्तफ़ा त ज़िंदा पर मुस्तफ़ा जे भाकुर में सुतल सिद्दीक़ बि ज़िंदा। सिद्दीक़ त ज़िंदा पर पासे वारो फारूक बि ज़िंदा। मुंहिंजा दोस्तो हज़रत नबी से जो मेराज मरारतो बि क़ब्र मूसा जे क़ब्र खां लंघियो आहियां, पर मुंहिंजे हबीब जे निगाह जो कमाल तने हारे बुराक ते सारा क़ब्र बंदि लॻी पई आहे। मुहम्मद जी नज़र हेठि थी करे मिटीअ मां टपे थी। वाह या न? कीअं थो ॾिसे? कीअं थो ॾिसे? अल्लाह मुंहिंजे हबीबन करीम जी निगाह, हबीबन करीम जे नज़र जो कमाल आहे। भला जंहिंखां ख़ुदि ख़ुदा लिखियल कोन्हे,
देखा अभी शेबा कैसी लिखे बड़ा आला हजरत। हमें तो किसको देखा ये मूसा से पूछे कोई। हजरत मूसा का बुजुर्ग खुदा भी सब लोग किसको देखा ये मूसा से पूछे कोई। आंखों वाले की हिम्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बद में हिदायत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। तो शबे असरा के दूल्हा बेदाइम दुरूद बाबा मुझे महबूब है घोटी हो से शबे असरा के दूल्हा बेदाइम दुरूद नौशाए बज़ में जन्नत तेरा मुस्तफा जाने रहमत तेरा शमए बज़ में हिदायत तेरा दोस्त नबी करीम जी ज़ात बरकात नजर जो कमाल सुभान अल्लाह। हाँ मिट्टी का न ढले ही चना भित जे पुठा खबर कांटी पे। हाँ नऊज़ बिल्लाह ताजा शान था न बा खबर न थन छा फकर मानी में छा मिलंदी कहिड़ी भाॼी पतो न आहे न बा। हाँ पोइ नबी करीम ते उहे ॻाल्हियूं था प्रकाश कनि। मुझे हबीबर करीम जे निगाह जो कमाल हज़रत मूसा के कब्र में ॾिसनि था त जीअरो आहे बीठो आहे छा वेठो करे निमाज़ पियो पढ़े। छा बा भई ॻाल्हि जेका तोखे न वणे बाबा ते हलंदे मौली साहब चवंदा निमाज़ याद ख़बर न हुयो। एतिरो निमाज़ ख़ुदा खे प्यारी आहे जो अल्लाह जा नबी दुनिया में त निमाज़ पढ़नि पर कब्र में बि निमाज़ छा पढ़नि। हाँ ॿी हिकु रिवायत ॿुधो हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दालवी रहमतुल्लाह अलैह अशतुल मआद जो मुसन्निफ मदारिज नबुवत में लिखे थो पियो त महबूब जी ज़ात जी सारी थी लंघे त हज़रत मूसा निमाज़ में छा में बा हाणे हिकिड़ो कुर्ब कयो जेके अखियूं बूटी गाने लॻे ठूठ जो लोडो जो या निर भॼे या सुजाग इहा महिरबानी कयो। हाँ अलाह तो जाने इहे पिया झूठ आहिनि टमाटा वेठा तोड़ीनि बसि ये का लगी पई बेदार छो सला करो सल्ले अला हबीबना या रब सल्ले अला शफीना मदारिज में हजरत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो त हजरत मूसा निमाज़ पियो पढ़े। छा पियो करे बा निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे मुझे महबूब ने निहारे ऐं चए थो अशहदु अन्नका रसूलुल्लाह आका मां शाहिदी थो ॾियां त तूं अल्लाह जो रसूल आहीं। छा आहे अबा अबा त हिते तूं निमाज़ छो पढ़ी। हज़रत पीर साहब अचे लंघे निमाज़ में बीठो आहे तकबीर लगी पई आहे सना पई हलम बि शुरू कयो अथई हाणे साईं लंघे तुंहिंजी थी क़िबला ख़ुशि आयो चङा भला निमाज़ भॼंदी आहे बचंदी ॻाल्हायो भॼंदी न निमाज़ वारे खे निमाज़ खां जेको ॿाहिरि आहे तंहिंसां ॻाल्हाइणो न आहे न तॾहिं ॻाल्हायो त ॾिजो छा कंदा अलाह जो कसम चंदो कोन वठंदोसां मदद ॾिजो थींदो आहे न तपाए लायो न तव्हां ॾिनो बि कोन्हे न मां चंदो पिना न सियासती मोदी तो बस पुराने मोहम्मद अरबी जो शाम ॿुधो हाओ या न कंदा हलो ॻाल्हियूं ज़हन में विहारींदा हलो अब निमाज़ पढ़ंदे साईं जे कन फरमाए साईं फरमान मूसा अलैहि छा थो चवे अशहदु अन्नका रसूलुल्लाह हुजूर साईं निमाज़ में कोन हा हुजूर बराकत स्वार हा निमाज़ खां ॿाहिरां पे थे विया निमाज़ में तो मुस्तफा सां ॻाल्हाए अब ॿुधायो निमाज़ भॻियसि या बची हाणे इख़्तिलाफ़ हिते थी वियो हाणे केरु पुॼियो साईं हा निमाज़ मूंसां ॻाल्हाए त भॼी पई तोसां ॻाल्हाए त भॼी पई पर मुस्तफा सां ॻाल्हाइण सां निमाज़ भॼंदी न पर निमाज़ कमाल वारी थींदी। हा यादि रखो मसालो आहे
इमाम अल्लामा इब्न आबिदैन शामी रद्दुल मुख्तार अल दुर्र मुख्तार में लिखियो आहे त जेकर बिलफर्ज को शख्स नमाज़ में बीठो आहे हुजूर जो सॾु थी वञे इन बरकातूं पढ़ियूं आहिनि अञा बरकातूं रहियलूं आहिनि साईं जो सॾु थिए त हली आहे ही वञी मुस्तफ़ा सां ॻाल्हाए कलाक अधु कलाक 15 मिंट जेको ॻाल्हाए वरी मोटी अचे नमाज़ भॻी कान बाक़ी बरकातूं रहियलूं पढ़ी छॾे नमाज़ पूरी अरे ॿियो दलील तोखे नथो सम्झ में अचे न हाँ ॿियो नथो अचे हिकु अथुलो मोटो दलील भित ते लिखंदे या रसूल अल्लाह कावड़जी पवंदई बेदाती मशरिक हाँ अल्लाह जाने खंड मां आगी सिर को सस्तो डीपू लगाता मुफ्त जा देख के देखा हाँ बा इन वटि किताब ते या रसूल अल्लाह न रह इश्तिहार ते न अल्लाह ताला फरमायो अहिड़ी जाइ ते हणी छॾियां जो ॿाहिरि इनकार करे करे ॼारी सुकी पएसि पर जॾहिं मुंहिंजो क़ुरान खोले त इनकारी ख़ुदि इकरारी थिए या अय्युहन नबी त जॾहिं शिरक थई या हर्फ किताब जो नबी वेठा मदीने में थोरे हिते बि सॼी तारजी पवंदी अल्लाह फरमाए या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा क़ुरान पढ़ो हाँ या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला या अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फ़अन्ज़िर व रब्बक फ़कब्बिर अब आओ या न यासीन वल क़ुरानिल हकीम हर जाइ ते या लॻो पियो आहे रब जो भित तूं ड्राहींदे किताब तूं ड्राहींदे इश्तिहार तूं ड्राहींदे पर उते थो मां रब या हणी सां जितां ड्रहे ई न जलसो ख़त्म करे थो पवंदे या नबी सलाम अलैक त कावड़जी पवंदी कावड़जी पवंदी हिन जा वॾा पढ़नि त जाइज़ हो अल्लाह तो जाने किताब खोलियो न हाणे पंहिंजे किताब किताबनि ते असांजो थोरो ई माना असां पटियूं जॾहिं चङी रसो थो अशरफ अली थानवी जेके हकीम उम्मत चवंदा आहिनि वो सॾ थो करे मुंहिंजे सुहिणे हुज़ूर खे ॾिसो दस्तगीरी कीजियो मेरी नबी मुस्तफा बुढ़ा थो हथो थी मथे तार दस्तगीरी कीजियो मेरी नबी कश्मकश में तुम ही हो मेरे वली नशर पीर खोले ॾिसो कसाइद कासमिया खोले ॾिसो मौलवी कासिम नानो तरी देवबंदे मदरसे जो बानी सॾ थो करे मुंहिंजे सुहिणे हबीब खे ॾिसो करम करे करम अहमदी के तेरे सिवा महूअ करम कर महूअ रहम कर महूअ मेहरबानी कर करम करे करम अहमदी के तेरे सिवा नहीं है कासिम बेचारे का कोई हामी का साफ साफ रहा जमाल पे तेरे हिजाबे बशरियत महूअ तुझे हुस्न ते बशरियत जो हिजाब पर्दो साहिब हिजाब पर्दो माना हकीकत बशरियत नाही रहा जमाल पे तेरे हिजाबे बशरियत न जाना कौन है तुझको किसी ने जुद सकता एॾो शांति मुझे मुस्तफा जो अल्लाह ताला खे ख़बर ही त इनकारी ईंदा तनखे मजबूरन इकरारी कराया निमाज़ खां पोइ सलातो सलाम खां झलींदा बंग जे अॻियां पोइ सलातो सलाम खां झलींदा हर जाइ ते मना कंदा पर हलंदे हलंदे जेके झलण वारा निमाज़ में बीहनि था पर काबो फर्ज़ वक़्तु फज्र पर आवाज़ ते ख़ुदा जी अब आओ न ॻाल्हाए नियत ईअं कबी न नियत में थोरी नबी रातो पढ़ाया वली अला पर आवाज़ ते ख़ुदा जी सुभानक अल्लाह मालिक जी सना अलहम्द मालिक जी सना आमीन मालिक खां दुआ सुभान रब्बिल अज़ीम मालिक जी तारीफ़ सजदे में सुभान रब्बिल आला हलंदे हलंदे अत्तहियात में आहे सुभान अल्लाह अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात
अब हाणे छा चवणे? राजा चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु। वो जेको न ॿार रड़ियूं पिया थी करे शिरक अथव वो निमाज़ जोटे हाणे पाण थो अस्सलामु अलैका अय्युहन नबी बसि हाणे तुंहिंजे सदके कुर्ब थिए। हा पर मज़ेदार ॻाल्हि बि ॿुधायांव, जॾहिं निमाज़ शुरू थो करे अस्सलामु अलैका अय्युहन नबी चवे त इन लफ़्ज़ जे चवण वारे वक़्त में ज़हन में दिल में ख़्याल में तसव्वुर कंहिंजो करे सुहिणे मोहम्मद अरबीअ जो कंहिंजो करे अबा हाओ ही वरी चंद्रा किताब सिरात मुस्तकीम इस्माइल दहलवी जो नऊज़ बिल्लाह उन में लिखे थो त इन वक़्त में नबी जो ख़्याल करण अलियाज़ बिल्लाह न कुले कुफ्र न बाचद इहो ख़्याल करण गंदह खां बि बुरो आहे नऊज़ बिल्लाह। हाओ ही तंधान पर इमाम गज़ाली साहब जब महबूब मेराज ते था वञनि हज़रत मूसा थो मिले इनके भला हिकु ॻाल्हि मुंहिंजी थी आहे हमें कहिड़ी ही तव्हां चयो आहे छा त मुंहिंजे उम्मत जा उलमा बनी इसराइल जे नबीअनि वारा कम करे ॾेखारींदा समझ हाओ थी पोइ हिकिड़ो मूंखे ॾेखारे त मां ॾिसां हुज़ूर साईं इमाम गज़ाली जो रूह घुरायो कंहिंजो अबा हज़रत मूसा खे समझ ही अथई ठीक ना ॻाल्हाई ठीक है। हज़रत इमाम गज़ाली खे मूसा पुछी त तुंहिंजो नालो छा आहे? पर मोहम्मद बिन मोहम्मद ही बादशाह माण्हू आहे मां तव्हां नालो छा आहे? मुंहिंजो नालो ही आहे बाबे जो ही आहे ॾाॾे जो ही आहे मां तोखां अबे ॾाॾे नालो पुछो छा? त इमाम गज़ाली ज़बान खोली जो त मूसा अलैहिस्सलाम यादि रख मूं तुंहिंजी सुन्नत अदा कई आहे। अल्लाह ताला तोखां पुछो त मूसा अलैहिस्सलाम तुंहिंजे हथ में छा आहे? त तूं चओ त मुंहिंजा मालिक साईं मुंहिंजे हथ में लठ उन सां मां बकरियूं चारींदो आहियां वणनि जा पन छाणींदो आहियां इहा मुंहिंजी टे कई तकियो आहे रब तोखां पुछो त बकरियूं चारींदो ही वणनि जा पन छाणींदो हुई हा जहिड़ी तरह तूं वधीक जवाब ॾिना आहे त मूं बि जवाब ॾिना। बुज़ुर्ग लिखियो आहे त महबूब करीमन इमाम गज़ाली जे कुखे में अंगूर बार कई त ख़बरदार अदब कर रब जो नबी आहे गज़ाली ॼायो जॾहिं ॼाओ त मुस्तफ़ा जे आंगुर जो निशान बीठो उहो गज़ाली जे इह्या उलूम दीन लिखियो आहे ज़बरदस्त आलिम फ़क़ीह सूफ़ी वली कामिल इमाम गज़ाली इह्या उलूम में थो लिखे त अस्सलामु अलैका अय्युहन नबी ते जॾहिं पहुती न गॾ जो ख़्याल उहो कंदो जेको गॾ हूंदो गॾ उहो चवंदो जेको गॾ हूंदो अरे जेको इंसान हूंदो जेको मुस्लमान हूंदो त अस्सलामु अलैका अय्युहन नबी ते जॾहिं ईंदो इमाम गज़ाली तरतीब थो ॿुधाए समय तो जॾहिं निमाज़ शुरू कई त ईअं सम्झे त हाणे हिन जो सफ़र महबूबनि जे दरबार में हले पियो ख़ुदा जे बारगाह ॾे हलंदे 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 रब जे दरबार में जो आयो ॾिसे त रब वटि मोहम्मद अरबी वेठो आहे फ़इज़ल हबीब फ़ी जनाबिल मुहिब मौजूदु हबीब महबूब वटि वेठो आहे हबीब रब वटि वेठो आहे उते रब वटि ॾिसी महबूब खे रूबरू तसव्वुर करे ऐं पोइ चए त अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू महबूब तुंहिंजे मथां सलाम रहमत ऐं बरकत आहे जे तूं न हुजी हा त मूंखे निमाज़ जी ख़बर ई कान पवे पढ़े हा सलाह पर माल का सलाह पर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि को के मोहब्बत तो नबी करीम जी ज़ात दा बरकात मारिफत सां खुदा जो इल्म थियो अब हो या न चार बयान फरमायो समय तो खुदा किसको कहते थे क्या जानते थे पतो ही कोनो तरह बुकियां खबर हुई बा हाँ बटली मिनट एरा दिला तो तम खबर है ना व्यापारी दुकानदार हारी मजदूर कम जी सीजन है सुबह जो गोया के दे पाता आनू तोड़े दी जैसे यार आवाज ते याद खबर कांदी पे हाँ मैं बुझो बड़े मिनट खुदा की खबर ही न हुई जे मुस्तफा न थे हाँ खबर हुई खुदा किसको कहते थे और क्या जानते थे ये तेरी जुबान से सुना है मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका ये तुझे जुबान है बुझो तुम वाला हजरत हमें तो मुनकिर आओ
ताबी कहा चंगाई न समझ हिकड़ी चंगाई तो मञो कहिड़ी और तुम पर मेरे आका की इनायत न सही अरे तव्हां वटि ॿी भला का बि चङाई न पर हिकिड़ी त चङाई मञो ऐं कहिड़ी और तुम पर मेरे आका की इनायत न सही मुनकिरो कलमा पढ़ाने का भी एहसान गया मुनकिरो कलमे वारो एहसान समझो जो मुझे हबीब तव्हांखे कलमो पढ़ायो आहे वाह या न हज़रत मूसा जे कबर खां बाण खन सलाह तो ॻाल्हि खे हलायो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम व सल्ली अलैहि वरी बुलंद आवाज़ हज़रत मूसा नमाज़ पढ़ंदे जब अशहदु अन्नका रसूलुल्लाह हबीब मां शाहिदी थो ॾियां बेशक तूं अल्लाह जो रसूल आहीं हज़रत मूसा खे कबर में नमाज़ पढ़ंदो था ॾिसनि बैतुल मुक़द्दस में पाता त हज़रत मूसा उते अॻु ई वेठो आहे कबर में बि वेठो आहे उते वेठो आहे कीअं पढ़तो जंहिंमहिल मूसा अलैहिस्सलाम बैतुल मुक़द्दस में आयो त कबर खाली छा ॻाल्हायो ॻाल्हायो त सही न अल्लाह जा नबी या अल्लाह जा वली हिकिड़े ई वक़्त में केतिरनि जायुनि ते हाज़िर थी सघनि जमाल औलिया में मौलवी अशरफ अली थानवी लिखियो आहे हज़रत पीरे पीरान गौसे ज़मान महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह जो को फकीर खलीफ़ो उन जे बारे में लिखे थो पियो त वक़्त जे काज़ी उन जे मथां कुफर जी फतवा लॻाई फतवा जी देर थी कान थी न बा ॻाल्हायो मिंटनि जा फैसला 50 रुपया हणो कोई तो फिरंदो अचे खुदा सां जाइलो खड़े त मौलवी समझाए मुला खड़े त रब पुॼे ॿिजी जाइ नाहे बाबा पर क़ुरान हदीस खे मञे ई न थी ज़िद ते चढ़े त केरु चढ़े पर पोइ खुदा हिदायत ॾे बराबरि हाणे फतवा निकिती त काफ़र क़त्ल कयो पीरे पीरान जो ग़ुलाम फयाद इंसान जलाद खे काज़ी जो हुकुम थियो आहे हथ में तलवार थो खणे नालो छा बुज़ुर्ग जो कुदे बुलबान छा ॻाल्हायो कुदे बुलबान आयो हुनजे क़त्ल कला जलाद जॾहिं वेझो आयो फ़कीर ने तव्हांजे क़त्ल जो ऑर्डर थियो आहे त मैं छॾे ॾियोसि जॾहिं वेझो अचे त हिक मां जान 300 कुदे बुलबान बीठा हुजनि जंहिंखे वणे तंहिंखे कुह निहारे थी के मुंहिंजी तोबा रब जे दोस्तनि खे रब ॼाणे हज़रत बादशाह पीर साईं खे रमज़ान जे महीने में रोज़े खोलण जी दावत मिली आहे फ़कीर चयो के मूं वटि रोज़ो खोलजां ॿिए चयोसीं मूं वटि खोलजां टे चयोसीं मूं वटि खोलजां हाउ साईं सभई सां कई तारीख़ वो हा हुजे अबा मौली दोस्त मोहम्मद या मौली मोहम्मद इदरीस से न ये करे तू छा चयो यार होड़ा पैसा घणा मिले तरह हाउ कई अबा हाउ न छड़ी न तू ॻाल्हाए हां मिया बोला नखे शयावत नहीं है बा मूसा बि हाउ पियो करे हुन सां बि हाउ पियो करे पर इसे गौसुल आज़म हुजे गौस आज़म मुत्तकी हर आन में छोड़ा माँ का दूध भी रमजान में आहिरो कामिल वली सभिनी सां हाउ पियो करे तक़रीबन 70 सालनि सां हाउ थी आहे जॾहिं सुभाणे नमाज़ थी हुन खां पुछो ॾे ख़बर साईं रोज़ो किथे खोले थी मूं वटि हुन तूं चईं मूं वटि हू चईं मूं वटि 70 ॼणा क़ुरान खां हला पिया हर को चए त मूं वटि साईं फरमाए त इन ॻाल्हि खे छॾे ॾियो अल्लाह जे वलीअनि खे मिसाली जसद ऐं जिस्म मिलंदा आहिनि हिक ई वक़्त में केतिरनि जायुनि ते हाज़िर थी सघनि था साईं बैतुल मुक़द्दस में आया उते बि नबी रूह जिस्म सां गॾु हुया 1.25 लख नबीअ खे निमाज़ पढ़ाए लामकान ताईं जा रब खे अखियुनि सां ॾिसी दुनिया खे ॿुधायूं त रब आहे मां मोहम्मद अरबी ॾिसी आयुमि उन शेर जो बयानु कयो अल्लाह ताला इन आयत करीमा में जेका मां तव्हांजे अॻियां पढ़ी शाल रब्बुल इज़्ज़त मुंहिंजो चवण वां प्यारी जमात ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह
रब्बिल आलमीन। रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। खुदावंदा मकसूद मा तू व रज़ाए तू मोहब्बत व मारिफत खुद मारा दे। खुदावंदा आज दोस्तान खुदरा में भी बरकते दोस्तान खुद मारा दे। रब्बना आतिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। आमीन। अर्ज़ आज जो अघाए करे जाबत या खुदा दीनाई दुनिया सदीरे तू सादत या खुदा जे कटायूं था कयूं कर बख्श पंहिंजे करम सां आहियूं बदकार बुछड़ा दे हिदायत या खुदा नस छड़ियो आने होए कान थी ने की पुजे वही वठी रुसलत असांखे कर हिदायत या खुदा ख्वार या बदकार आहियूं तब उम्मती अरबी संदा जै सदी मकबूल तुझे दर शफात या खुदा मुस्तफा सदके मेरी मुश्किलातूं माफ कर आज़रन खे दे हिदायत ता क़यामत या खुदा अंबियान सब सहाबन अहल बैतन वास्ते नूर सां भरपूर कर्ज मिले जमात या खुदा दिल चवे थी दिल रुबा जे दर रहा खादिम थिया जल्द थे हासिल हा बेहतर बिशारत या खुदा अर्ज़ बुध इदरीस जो दे इश्क अरबी घोट जो गुंबदे खिदरा संदी करियां ज़ियारत या खुदा